नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी में खबर ॾींदा हलूं। कचो बंडी ब थाने जी हद कचे वारे इलाइक़े ॻोठ हबीबुल्ला उगाई में ॾोहारियुनि जे इतला ते मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जी चढ़ाई पुलिस ऐं दाड़ियुनि विच में मुक़ाबलो थी पियो, जंहिंजे नतीजे में हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग जी ॾे वठ नतीजे में पुलिस एहलकार अब्दुल रहमान वसीर शहीद थी वियो, जॾहिं त हिक पुलिस एहलकार शाह पसंद महर गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। वाक़िए खां पोइ शहीद थियल पुलिस एहलकार ऐं ज़ख़्मी एहलकार खे तालका अस्पताल घोटकी आंदो वियो, जिते शहीद एहलकार जे लाश जो पोस्टमार्टम करण बाद वारसनि हवाले कयो वियो। शहीद एहलकार जो लाश घर पहुचण ते कोहराम ऐं रोड राड़ो मची वियो, जॾहिं त ज़ख़्मी एहलकार खे गणती जोगी हालत में रहीमयार खान जी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस ऐं दाड़ियुनि विच में मुक़ाबले दौरान पुलिस जी पतवाइकी थी वई। नाकारा एपीसी हुअण करे गोलियूं एपीसी बख्तर बंद गाॾी मां किरास करे एपीसी में मौजूद एहलकारनि खे गोलियूं लॻियूं, जंहिं सबबि वाक़ियो पेश आयो आहे। वाक़िए खां पोइ मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जी नफ़री डीएसपी घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ जी अॻवानी में पहुची वई। आख़िरी इतलाउनि ताईं वक़फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। शहीद थियल पुलिस एहलकार शहर जे वसीर मोहल्ला जो रवासी आहे। संदसि 2 पुटनि जो औलाद आहे। शहीद पुलिस एहलकार जे जनाज़े नमाज़ शाम जो अदा करण बाद मिट्टी में हवाले कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।